न पुछे हो यार असा परदेस लिखा जाहिद रखसान चवे ओडिया दुखन मेरा तुआ सूरन सा ये पहचन के तविसार्या रामतुला में गलचे पंहिंजा रोई रोज संभारिया असा परदेसन जा हाल न पुछ असा परदेसन जा हाल न पुछ केड़े हाल में आयूं गाल न पुछ असा परदेसन जा हाल न पुछ केड़े हाल में आयूं गाल न पुछ छो लूण पटन ते हारे थो कर गालियों मुखे रुआरे थो छो लूण पटन ते हारे थो कर गालियों मुखे रुआरे थो बुधाया मां केडो मजबूर आया दुख डाटो थींदो आ पंहिंजन खां तो दूर आया चई छा बुधाया मां केडो मजबूर आया दुख डाटो थींदो आ पंहिंजन खां तो दूर आया ये गुजरे पई बहराल न पुछ केड़े हाल में आयूं गाल न पुछ छो लूण पटन ते हारे थो कर गालियों मुखे रुआरे थो सजड़न जा विछोड़ा है अकेलाई में वहदा मुझे अखिन में गोड़ा है डाटा दुखिया हूदा सजड़न जा विछोड़ा है अकेलाई में वहदा मुझे अखिन में गोड़ा है किए काटा जुदाई जा साल न पुछ केड़े हाल में आयूं गाल न पुछ छो लूण पटन ते हारे थो कर गालियों मुखे रुआरे थो बेवफा मूखा पंहिंजो देश छॾायो चए रामतुला में गल मूं सऊदी वसायो के बेवफा मूखा पंहिंजो देश छॾायो चए रामतुला में गल मूं सऊदी वसायो गुजरे पई एड़ा सवाल न पुछ केड़े हाल में आयूं गाल न पुछ छो लूण पटन ते हारे थो कर गालियों मुखे रुआरे थो छो लूण पटन ते हारे थो